जेकॾहिं ओठो सचो आहे ऐं हुन सां कोड़ न आहे ऐं हुनजो लफ़्ज़ लफ़्ज़ हक़ीक़त आहे मीरा त पोइ वॾो ज़ुल्म थियण लाइ वञे पियो ऐं इन ज़ुल्म खे रोकण लाइ मूंखे तां निकिरणो ई पवंदो। रबन पोइ त असांखे उठे जी ज़बान ते एतबार करे उन जे चवण ते हितां भॼणो पवंदो। ओठे खे मारण जी प्लानिंग हाकिम खान ऐं कमाल खान ठाहे छॾी आहे। ओठे खे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदा। ख़ैर हू त हिकु ज़ालिम आहे, हुनजी मौत जो ॾुख कंहिंखे बि कोन थींदो। असल मसइलो आहे गफ़ार खान खे बचाइण ऐं उनखे हिननि जी चालुनि खां वाक़िफ़ करणु। गफ़ार खान बि को ॿार नाहे, कमाल खान ई हाकिम खान जे फितननि खां चङी तरह वाक़िफ़ आहे। रईस गफ़ार खान सिधो सादो माण्हू आहे, हू ॿियनि जे मथां जल्दी यकीन करे वठंदो आहे। रबन थोरो सोच, जेकर गफ़ार खान मरी पियो त पोइ? जेकॾहिं गफ़ार खान खे वारे था विझनि त पोइ मीरा असांखे बि बख़्श कोन कंदो। असांखे जेकॾहिं ज़िंदा रखियो अथनि मीरा त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे त असांजी मौत जी ख़बर गफ़ार खान ताईं न पहुचे। जेकॾहिं असांजी मौत जी ख़बर गफ़ार खान जे कननि ताईं पहुती त पोइ इन्हनि खे बि ख़बर आहे त रईस गफ़ार खान कॾहिं बि ठाह लाइ न ईंदो। पोइ हू सिधो मैदान ते लही ईंदो ऐं गफ़ार खान खे रोकणु हाकिम खान ऐं कमाल खान जे वस जी ॻाल्हि ई न आहे। इन्हनि ज़ालिमनि ख़िलाफ़ रईस खे मैदान में लहणु घुरिजे हा। रईस आम माण्हुनि खे माराइण नथो चाहे, छो जो हू रहमदिल आहे ऐं हीउ ज़ालिम रईस गफ़ार खान जी इन रहमदिली जो फ़ाइदो वठणु था चाहिनि। पर इन ज़ालिमनि ख़िलाफ़ हुन रब जी तेग ज़रूरु त बंदे। वक़्तु असांजे हथनि मां निकिरंदो थो वञे रबन। अॼु राति जेकॾहिं असां निकिरी न सघियासीं पोइ ईअं पक सम्झ त तुंहिंजी मौत बराबरि आहे। ओठा छा फ़ैसिले जी तारीख़ ॿुधी वई आहे? हाकिम खान ओॾां वियल आहे ऐं मूंखे पूरी पूरी पक आहे त फ़ैसिले जी तारीख़ रखी वेंदी। जेकॾहिं फ़ैसिलो रईस गफ़ार खान जी औताक ते थिए थो त हुते रईस गफ़ार खान खे को बि ख़तरो न आहे। तूं भुलियल आहे रमन। रईस गफ़ार खान जे चौगिर्द जेके माण्हू घुमनि था उन्हनि जो ईमान कमाल खान ख़रीद करे वरितो आहे। न ओठा रईस गफ़ार खान सां को बि गद्दारी न कंदो। हैबत कमाल खान जो ख़ासि माण्हू जेको उतां जूं ख़बरूं हिते पहुचाए थो। ओठा हिकु ॿिनि माण्हुनि जो ईमान ख़रीद करण सां हू रईस गफ़ार खान जो कुझु बि बिगाड़े न सघे। तोखे मुंहिंजी काई ॻाल्हि मथां एतबार न सोचे रबन। तो बचाईंदे जॾहिं गफ़ार खान खे मारण खां पोइ तव्हां ॿिन्ही खे मारियो वेंदो। रबन असांखे ओठे जी ज़बान मथां यकीन करणु घुरिजे। ठीकु आहे मीरा, मां तुंहिंजे चवण ते ओठे मथां एतबार कयां, पर हाणे मूंखे तूं ई ॿुधां त असां रईस गफ़ार खान लाइ छा था करे सघूं? हा रबन तूं बि मजबूर आहीं। जॾहिं असां हिन क़ैद मां निकिरी नथा सघूं त पोइ तूं कीअं वञी रईस गफ़ार खान जी मदद कंदे? गफ़ार खान ॿार न, उहो इन शैताननि खे चङी तरह सम्झे थो। पंहिंजी तरफ़ खां को न को बंदोबस्त ज़रूरु कंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।